ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सिंध हाई कोर्ट में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी आहे। अॻूणो पुलिस ऑफिसर वाजिद दुरानीअ खे व्हील चेयर ते विहारे अदालत में पेश कयो वियो। अदालत अॻूणे IG सिंध शुएब सढल, ज़ुल्फ़कार अहमद, ज़फ़र इक़बाल ऐं ॿियनि अॻवाननि ऑफिसरनि खे बि तलब करे वरितो। वकील चयो त शुएब सढल मुल्क खां ॿाहिरि आहे, खेसि पेश करण लाइ मोहलत ॾिनी वञे। केस में नामज़द कराची पुलिस जो अॻूणो सरबराह शाहिद हयात, शबीर अहमद, क़ाइम खानी ऐं कुझु ॿिया जवाबदार फ़ौत थी चुका आहिनि। अदालत ईंदड़ ॿुधड़ीअ ते फ़ौत थी वियल जवाबदारनि जी तस्दीक़ कंदड़ रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। मीर मुर्तज़ा भुट्टो जे गुलाम मुलाज़िम नूर मोहम्मद गोगा 2010 में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई हुई। डिसंबर 2010 में मातहत अदालत मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस मां 20 पुलिस ऑफिसरनि खे बरी कयो हुयो। अदालत पारां अपील ते ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी कई वई आहे।